من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون. हमद सना सारियों तारीफों बुजुर्गी वाखान वड़ाई उन्हीं परवरदिगार ज़ुल जलाले वल इकराम अल्लाह आलिमुल गैब जिलाए जो सारी कायनात जो खलकनहार मालिकल मुल्क सारी हमदे वाखाने वड़ाई की लायक अल्लाह जी ज़ात है। उन रब्बिल आलमीन जी मुख्तसर हमद सना वाखाने वड़ाई के बाद दुरूदे सलामे जा बारिशों मीह नाज़िल थी रसूल पैगंबर मथे अनगिनत लखें करोड़े की तादाद में दुरूद सलाम नाज़िल थी उन कायनात की हस्ती जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीजों, दोस्तों, उलमाए किराम, कंडी सुनने वारियों माओ बहनों, मासूम निंडड़ा बच्चा, अज इन जगह मते पा कठा थिया आहियूं ऐं गॾु थिया आहियूं। हिकिड़ो पाण ख़ुशीअ जो मौक़ो आहे जे अल्लाह ताला ये दौलत इस्लाम जी ऐं तौहीद जी पांखे ॾिने जंहिं लाइ करे पां रब करीम ज़ुल जलाल वल इकराम जा शुक्रगुज़ार आहियूं। उन रब जा पाम दे एहसान ई जे इन जगह मते पां बेरा थिया आहियूं। हिकिड़ो दीनी प्रोग्राम है, अपां ख़ुशीअ से राज़ीअ से इन जगह मथे गॾु थिया आहियूं। निंढड़े मौसूम बच्चे जे ज़बान में जा निंढड़ीअ बचड़ीअ नियाणीअ जे ज़बान में जा अल्लाह जे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उ बोल वो अल्लाह जे पैगंबर की तारीफ़ पांजे कने से सुई न हिन जगह मते ये अल्फाज क्या आया। हिकिड़ो भयाबान जंगल अल्लाह उन्हीं के आबाद करे, उन्हीं ने इल्म अमल रोज़ीअ में बरकतूं विझे जे कोशिश करे धन मन से ये प्रोग्राम रखियो एडा जे माण्हूअ खे तैयार कयो। त ही पाण हिकिड़ो अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। पाण बोल सुहा उन्हीं बचले पांखे सुणाया ही पाण मथे रब जा एहसान ऐं करम ई पण पाण सुणण वारे इन करे अॻियां खे ख़बर है हिकिड़ो प्रोग्राम पहला पण रखाणो त ही प्रोग्राम पाण अहिड़ा न रखो जी पंहिंजा ख़र्चा जो कोई मड़े फैल वञे। जे हुते प्रोग्राम हो वीचारे मौलाना अब्दुल गफूर साहिब चो भई मथे हथ खणी चो त असीं इंशाअल्लाह निमाज़ कायम कंदासूं, पर कंहिं माण्हू इंशाअल्लाह न चयो न को मथे हथ खणी। त मुसलमानो हेर बचले पांखे सुहिणियूं दीन जूं नियाणी ॻाल्हियूं सुणायूं, पर पाण कंहिं बि इन बचले लाइ करे खीचे में जा हथ कढियो, खीचे मां बटन खोलियो जी मौसूम बच्चो हेड़ा अल्फाज एतिरे माण्हू बाईअ में चए इन बचले लाइ करे असीं ही इनाम ॾियूं। माण्हू इस्लाम लाइ कुर्बानियूं ॾींदा, इस्लाम लाइ माण्हू सफ़र करींदा। जॾहिं जमात वारे खे टाइम ॾिना तॾहिं आके ही मौक़ो मिलियो इन्हीं निडड़े मौसम बच्चे ये तमन्ना वे असी प्रोग्राम में जलसे में तकिर कंदासूं
असांखे माण्हू रुपया ने पैसा ने इनाम ॾींदा। इनाम रुपयूं गिनण वारा पायूं, ॾियण वारा न आहियूं। जीअं मौलाना अब्दुल रऊफ़ झंडानगरी, हाँ मुआज़ असरार मौलाना अब्दुल रऊफ़ गोंडवी हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो किताब लिखे। उन किताब जे अंदरि मिसाल वाक़ियो हदीस जी ॻाल्हि न आहे। अमल जे मैदान में उतरो। मौलाना माशरे जे बारे में मूंखे ॾिनो आहे मौजू भई आके माशरो जेको हज माहौल हले थो इन जे बारे में त नाराज़ थियो त भले थियो, अॻे उन प्रोग्राम में थियो। हिकिड़ो माण्हू 2 रुपया खणी हली वियो, चई 2 रुपया मुंहिंजा खणे वञी शैतान खे ॾेई छॾिजो। पहिरियों हुनजे भई शैतान त मूं ॾिठो आहे न आहे, शैतान खे सुञणा आहे नथो। चए हिनजा पार ने वस पॾे त 2 रुपया ॾियां। मवाज असना लॻभॻि पहली जुल्द हिन में वाक़ियो दर्ज थियल आहे। चे भई शैतान जा पार ने वसप, चे शैतान जा पार ने वसप इहे ई जे जेका औरत झगड़ो कंदी हुई फरीअ जे पाड़े में, रोज कचियो करे वेठी रही, वॾी हिकिड़ी शैतान जी भेण आहे, शैतान आहे, हिनखे 2 रुपया ॾिजो। तॾहिं हू माण्हू खणी हलियो हुन औरत खे, चए त मां मूंखे हिकिड़े माण्हू 2 रुपया ॾिने, चई शैतान खे ॾिजो। पर मूं सो त तूं फरीअ वारे सिमड़ी खे पुछा कई, चए हिन औरत जहिड़ी फरीअ में कोई फितना खोर न आहे, तूं शैतान खे तोखे 2 रुपया। पहिरियों हुन चई त आऊं पनाह घुरां थी मुंहिंजे रब जी, अॼु ॾींहुं वटां सची तौबा करियां थी, शैतान हुन जो पनाह घुरां थी, मूंखे ई 2 रुपया नथा खपनि। पहिरियों वरी वापसि वरी आयो, चए भई उन औरत जो तो चए उन तौबा कई, हाणे चए हाणे हलियो वञी मस्जिद में जमात ॼाणिजो। जमात जे अंदरि जेको माण्हू पुछलीअ सिफ़े में वे, पहली सिफ़ में अचण जी तयारी न करे, हयाल सलाम ते न अचे, उन जमात में हले वञे जेको माण्हू पुछलीअ सिफ़े में होए ऐं जमात जूं पहलियूं सिफ़ूं अञा भरपूर हुए, उहो सलाम वारे ने भॼी वञी शैतान आहे। मिणी न पुठियां अचे, मिणी तो मां त भॼी वञी हिनखे ॾेई अचे, उहो शैतान खुलो। जॾहिं हुनखे चए तॾहिं हुन चए त इहो हुन माण्हू चए मुंहिंजे नाले ते, तूं शैतान खे हा, ई माण्हू जेको अॻिली सिफ़े खां नफ़रत करे थो, अलाह जे रहमत खां माण्हू दूर आहे। पहिरियों हुन चए सची तौबा करियां थो, अॼु ॾींहुं वटां आऊं अवल सिफ़ में अचींदुसि, जमात छॾे सॼी निमाज़ खां फारग थी निकिरी वेंदी, पहिरियों मस्जिद मां निकिरंदुसि। तॾहिं वरी आयो, चए हाणे हू त माण्हू तौबा करे, हू वसब में हुआ, हाणे की न, चए हाणे वञी मुल्क जो जेको आगेवान आहे पैसे वारो, हिनखे 2 रुपया ॾेई अचो। हू वॾे में वॾो हिकिड़ो शैतान आहे, माण्हुनि जा हक़ दॿाए थो। जहिड़ उन वटि खणी वियो, चए ही मूंखे फलाणे माण्हू चए मुल्क जे आगेवान खे ॾिजो। पहिरियों उन चयो, चए ही त गिना थो, पर हुनजो व्याज पण मूंखे खपंदो। व्याज हराम आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में फरमायो है त व्याज खोर क़यामत जो ॾींहुं कब्र में जॾहिं उथींदो, व्याज खोर त इन जी शिकिल अहिड़ी हूंदी जे चरियो आहे मस्त, जे हिन मथे शैतान हमलो कयो आहे, कर अहिड़ो माण्हू थी करे व्याज खोर थींदो कब्र में। बद इख़लाक़ माण्हू, तेर उहो शैतान हो जेको माण्हू जा हक़ दॿाईंदो ऐं सखाए ख़ैरात करणा नवो धूर भॼंदो, माण्हू जा हक़ दॿाए मरे, सारे मुल्क जी मिल्कियत पिंड पीरी कंदो, ॿिए खे ॾियण लाइ तयारु न हूंदो। चई वॾे में वॾो हिकिड़ो शैतान आहे। त पाण शैतान जा भाउ न बणियो। अॼु ई बच्चा इन जो हौसलो वधंदो, अॼु इनाम इन खे मिलंदी, पैसा मिलंदा त ही बच्चो अॻियां इंशाअल्लाह वधंदो। जेकॾहिं बच्चा हिन प्रोग्राम मां, हिन मीटिंग मां, हिन जलसे में ना वेठी रही ख़ाली हथे वेंदा रहिया त इन जो हिरस कॾहिं पण की न वधंदो। अॻे हिकिड़े माण्हू तकिर कई त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी जमात में तकिर कई त पैगंबर जॾहिं मदीने में विया तॾहिं चयो त आई ईमान आणियो अल्लाह मथे ऐं माण्हूअ मथे सलाम वारियो ऐं खाधो खारायो। ત્યારે જમાતમાં એકડો થયો છે એને મૌલાના કે રોગો ખાધી દીએ છે એડો પાણ કર્યું અમલ જે મેદાનમાં તો રહી પ્રોગ્રામ પાંજા ફેલ ન વñે પાંજે ગુનાह जी माफ़ी करो ऐं सची तौबा करियूं त अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ करे। क़ुरान करीम जी मुआहिद सूरह आल इमरान 103 नंबर जी पढ़ी है त आम हिकिड़ियूं अहिड़ियूं जमात हुए, आम अहिड़ो गिरोह हुए, आम अहिड़ो टोलो हुए जेको माण्हूअ खे भलाई जो हुकुम करे ऐं बुराई कंदा माण्हूअ खे मने करे। आम अहिड़ियूं जमातूं बणे, अहिड़ा टोला बणे
बुरा जो माण्हू है नी से किताब ताल करे चई जड़े हदीस शरीफ में तो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ताई ज़बान से चओ बुरे माण्हू के तू बुरो वञे गिला न करो गीबत न करो ज़बान से चओ जे कने ज़बान से आजी ताकत नाई नता चई सगो आन आटा बोल नता न करे ज़बान से त हथ से उन बुराई के मटायो बुराई के हथ से मटायो जे कने आम हथ से मटाइण जी ताकत कुवत न वे तो उन माण्हू के दिल में बुरो समझो उन कना ही नफरत करे उन से पुजी न सगो तो दिल में नफरत करो लेकिन पाउ जमा थयूं पाउ घिरो आयूं जो को हक वारे माण्हू कना अलंगे जुदा आयूं ए बुरे माण्हू के पास साथ ॾियूं था जंहिंजी वजह सां ॻोठे फरीअ में बुरायूं जनम गिने थियूं माण्हू जा फैसला फिटाईंदा ना इंसाफ़ियूं थिए थियूं गरीब जा हक दबाजे था कुला पा बुरे माण्हू के साथ ॾियूं था बुरे कना जेकॾहिं नफ़रत करियूं त गरीब जा हक न दबाजे कई माण्हू जमाते मुंहिंजा ॻोठे मुंहिंजा हिजरतूं करे वेंदा रहिया कुला उन माण्हू के हक न मिलिया उन माण्हू के उन जो ऊ जेको हक थियो थियो न मिलियो पर माण्हू हिजरतूं करे ॻोठे ने जमाते मां वेंदा रहिया त पंहिंजे अंदरि अहिड़ी भलाई हुअणु खपे अहिड़ी जमात हुअणु खपे हीअ हिते जो प्रोग्राम रखियो हीअ जमात है ख़ैर वारी भलाई वारी जंहिं भलाई जो ॾस ॾिनूं ऐं इंशा अल्लाह ये अल्लाह वटि पाण दुआ करूं त अल्लाह ताला हिन पंहिंजे प्रोग्राम के हिन जलसे के हिन थोरी नंढड़ी जमात के अल्लाह ताला कामयाब कंदो इंशा अल्लाह इन मुंहिंजा तौहीद जा फल पैदा थींदा इन जॻह बता अहिड़ा बचला पैदा थींदा जेको इस्लाम जा अल्लाह जे दीन जा रहबर ऐं मोहफल के बनंदा अहिड़ियूं पंहिंजूं इंशा अल्लाह ये आमद हिकिड़ो इनाम है अल्लाह जो एहसान है जी हुन प्रोग्राम में मुंहिंजो अल्लाह अहिड़ा के मौलवी ॾिना जेको ही जॻह आबाद कयो जंगल मुंहिंजा मंगल करे न वेही रहिया न का हिते मस्जिद क्या वई हिन जॻह में ही प्रोग्राम क्या आयो ई रबे करीम ज़ुल जलाले वल इकराम जो पाम दे एहसान है जे रबिल आलमीन हिन जॻह में पाके फेरा के एकड़ो प्रोग्राम रखण जी मुंहिंजे रब करीम ज़ुल जलाल वल इकराम रब पाके तौफीक ॾिने ही बचला लिलायत जो अल्लाह जी वहदानियत जो घर घर गोठ गोठ में पढ़ो ॾींदा इनी माए के खबर पवंदी इस्लाम करो हो ई बच्चा रात जो पंहिंजे घरनि जे अंदरि अल्लाह जी दीन जूं तवारूं कंदा माए पे के निमाज़ जो चवंदा ऐं कलमूं सुणाईंदा इन जा माए पे राज़ी थींदा त असांजा रब करीम माउ पे अहिड़ा हुअणु खपे जेको रुकू ऐं सजदा करी त मुंहिंजा रब करीम तो जा असां मथे कहिड़ा अहसान आहिनि ही बचड़ा घार गंद कंदा हुआ गदूद थी बाजार सीने के अंदर फिरंदा हुआ मुंहिंजा रब करीम इन्हीं बचड़े के घर में तो इस्लाम से नवाज़े इन्हीं बचड़े जी ज़बान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻाल्हियूं आवी अल्लाह जे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है तो बच्चो जड़े 7 सालें जो थिए 7 वरे जो थिए तॾहिं इनखे निमाज़ जो हुकुम कयो पोइ 2 सालें जो जॾहिं थिए तॾहिं ही निमाज़ न पढ़े त बच्चे के मार जी सदा ॾेई करे हिन निमाज़ पढ़ायो निमाज़ कंहिं हालत में माफ़ न आई रोज़ो जेको ॿिया रुकण जेको आई कंहिं बि हालत मजबूरी में माफ़ आई पर निमाज़ जेको आहे कंहिं हालत में माफ़ न आई जेकॾहिं माण्हू बेहोश हुए थो त पोइ निमाज़ जेको आहे से माफ़ आहे बेहोश इंसान मथे निमाज़ न आई पोइ निमाज़ी माण्हू से सखी खपे सखी अल्लाह जो बहानो है सखी अल्लाह के ओडो गरीब है सखी की दुआ कबूल थी थी सखी जन्नत के वेझो माड़ुए के वेझो जहन्नम कना दोज़ख कना दूर है बखील अल्लाह का दूर माड़ुए कना दूर जन्नत कना दूर है दोज़ख के ओडो है करीब है कई माड़ू पा ॾिठा जंहिंजी मिल्कत जा वारस ॿिया माण्हू भंडिया जंहिंजे बंगले भागे जा जंहिंजी ज़मीन जायदाद उन माण्हूअ कॾहिं खींचे जा बटण न खोलियो कॾहिं अल्लाह जे राह में न ॾिनो उन्ही जी ज़मीन मथे उन्ही जी बिल्डिंग बंगले मथे ॿिया माण्हू विढ़िया ऐं पोइ ॿिया माण्हू उन्ही जा वारस बणिया उन्ही खे कीअं हासिल न थिए जीअं वीचारे मल्हां पिंड जे शहर में चई त नून नाज़ कदूं नाज़ छॾ तौजा नहीं नाला है नंदियूं
तोजे माल जा मालिक बिया तूं त करनी क्यों है बंदियूं हितां त हलणो है विछड़न अदा तोणे अदियूं डी त जबरो जे कस अला बस बाकी अवस ही नाला है वने पे वाटर जो कोई मड़े थोजा नाई तू पियो नाज़ करिए तू पियो वडायूं पियो करिए पावड़ो खड़ी फे पियो कैनाल मथे जे मुंजो है नू नाज़ के तू नाज़ छड़ तोजा नाई ही नाणा है नंदियूं तोजे माल जा मालिक बिया तू कर नेकियूं है बंदियूं तू सजदा रुको कर तोजे माल जा मालिक पण बिया वार वार सजो कोई से इन माल जा पण बिया तो जो किए नाई ईदे जो छड़े ते हलियो वेंदो हर को हिनंदा सिर समर सफर खणियो मुंहिंजा साथी वञन सॾड़ा कंदा मूं त सारे न कई संभाया अलाओ लालमीना मला चई वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वारसन ते पोइ वटि विराई हिकिड़ा अलाह से वेर विझी विया पर जा माल अलाह जे नाले मथे ॾेई विया ज़कातूं ॾेई विया सखावतूं करे विया ऐं अलाह जे राह में ख़र्च करे वेंदा रहिया वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वारसन ते पोइ वटि विराई जे मरी वियो तेर जे हाणे जो जनाज़ो झपाटे खणो हुनखे दफ़न करियो ऐं पोइ वरी आया ॿिए टे ॾींहं वारस चालू थी विया चए हाणे वटि विरायो हाणे ज़मीन विराए हाणे माल विरायो हाणे हू करियो पोइ पियो पिंड में वणे हिकिड़ो जे बीमारी में यार मूं हुन से दुख ॾिठो हिकिड़ो जे हिन जी चाकर ई मूं कई वेर लाए वेर पाए वारीअ हेठि कुल विया वार सन पे पोइ वटि विराई जॾहिं सवारी हथ ते न ॾिनई ख़ैरात न कई अल्लाह जे नाले मथे न ॾिने तॾहिं माण्हू ॿिया विड़िया कई पां ॾिठा वीचारे ॿिए हंधि मला पणिजे ॾिस तूं शाही शहर पुराणा जिते रहिया ते राणियूं ऐं राणा मौत फिटाया मड़े माणा तूं अॼियां सुबह सयाणा ओॾे ॾियो वञनि डाग दुनिया दर गुज़र जो माग हाथ संभूड़ो जान बचायो ही ॾिठे न तूं ॾिसे नथो शहर जेको रहिया शाही पुराणा थिया पिया आहिनि बिल्डिंगूं जेको माण्हू हिते पण की रहंदल हुआ शाही शहर पुराणा जिते रहिया ते राणियूं राणा मौत फिटाया मड़ माणा मौत जॾहिं उन्ही जे फरीअ में कबीले में आयो त सारा सकर माण्हू उन्ही जे फरीअ में जा वॾे विया शहर वरी उजरिया पुराणा थिया पिया हिते राणियूं ऐं राणा के रहंदा हुआ अॼु भला ॾिसो था क़ुर जे तो हल तो सो नम रिक्ज़ा उन्ही जो तूं घुड़कार सुणे थो उन्ही जो तूं आवाज़ सुणे थो तोखां के पाड़ा लखे जंहिं वटि हुआ नाणा लखे रुअंदे विया पे राणा लखे दुनिया दारुल फना जंहिं वटि नाणा लखे हुआ अनाज जा अंबार करे पैसे जूं त्रिजूड़ियूं भरे रखियूं ते भला रुअंदे हथे खाली विया पे ॾेई कफन जा हथ बटे लाश कहींदा तोखे लिपटे वेंदा न धम वारस वटे दुनिया दारुल फना कफन जा पत्र हथ ॾेई करे तोखे वारस लटे ॾींदा पोइ थोरो ई देरि पण की न वेंदा तौर तोखे ख़बर भला तूं खुला दुनिया लाइ कई पियो दुनिया कंहिंखे साथ न आई ॾिनो दुनिया कंहिंसां गॾु हलई न आई दुनिया कंहिंसे वफ़ा न आई कई दुनिया कमाइण लाइ फिरोन पण आयो जंहिं चयो त ख़ालू अना रब्बुकुम लाला ऐं मिणी जो रब या अलाह हुन सफ़ा हस्ती मथां हिन ज़मीन मथां अलाह हुनखे निस्ते नाबूद करे छॾियईं निमरूद पण आयो ऐं अलाह हुन निमरूद खे मटाए छॾियईं हक़ ऐं बातिल जो मुक़ाबिलो थियो आहे क़यामत जी ॾींहुं स्थिति सूस थींदो रहंदो जिते इब्राहिम पैदा थींदो उते निमरूद अची ईंदो जिते मूसा हूंदो उते फिरौन अची ईंदो क़यामत जी ॾींहं ताईं ही मुक़ाबिलो हलंदो रहंदो त रुकू ऐं सजदा करे अलाह अॻियां पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरो त यकीन सां अलाह ताला पंहिंजे गुनाह खे लक्ष्य कोताही खे अलाह ताला माफ़ करे छॾे सखी अलाह जो बहानो आहे सखी अलाह खे वॾो आहे ग़रीब आहे सखी अलाह जे बहाने जे माल में अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ीअ में रिज़्क़ में अल्लाह बरकतूं विझे थो अज़ीज़ो बिरादरो आंजो हलाल ऐं पाक माल आहे इन मिजा सदका ऐं ख़ैरात करो अल्लाह जे घर में ॾियो अल्लाह जे रुकू ऐं सजदा करो ॿिया माण्हू पाण मथां ॻाल्हि न करी त हिनी ॻोठे जा हिनी वांडी जा माण्हू जेको आई सही माण्हू जेको आई सही जाइ लही या हिनी माण्हू जे अंदरि निमाज़ न आई पंहिंजी माण्हू क़यामत न करी कुला मां सचा ऐं पका निमाज़ी हो त दुनिया पाणा ॼारे अचे त फलाणे ॻोठ में
फलाणी वांड में फलाणे इलाके में अल्लाह वारा माण्हू आई, अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण वारा आई। त बिरादरो, ही जंगल मां मंगल अहिड़ी मस्जिद बणी पई आहे। हिन मस्जिद जे कम खे पां वधायूं। हिन मस्जिद में पां फरीअ वारे लाइ ऐं बेधारी माण्हू लाइ करे अहिड़ी सगवरत रखूं, पंहिंजे हलाल माल में जा पैसा ख़ैरात करे हिन अल्लाह जे घर में ॾियूं त क़यामत जो ॾींहुं मौशर जे मैदान में अल्लाह आलिमुल ग़ैब इन ख़ैरात मां बि ॾेखारींदो। ऐं सखी अल्लाह जा माना हाणे जेको दुनिया में अल्लाह खे राज़ी करण लाइ करे, अल्लाह जे दीन खे वधाइण लाइ करे जेको हाणे हलाल माल में जा ज़कात ॾिना हुआ, उन माल जो ही ढेर लॻो पियो आहे। वञो हाणे अल्लाह कारण कयां, अॼु खे जन्नत जो सटी पकस मिले थो। सची पकी निमाज़ पढ़ी सचो ख़ैरात करणो ऐं निमाज़ पढ़ी ख़ैरात करणी, ग़ैरियत करणी, ग़ैरियत वारा बणो। जेको माण्हू दयूस आहे, जंहिं माण्हू में ग़ैरियत न आहे, अल्लाह वटि इन माण्हू जी का इबादत क़बूल न आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दयूस माण्हू जन्नत में दाख़िल थींदो। असां बि अर्ज़ कई, या रसूलल्लाह, अल्लाह जा रसूल, दयूस साईं कंहिंखे चओ था? असां खे चए त ही दयूस कंहिंखे चओ? साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन चवंदा, अल्लाह जा रसूल, असांजा माउ पीउ हां त कुर्बान वञे, असीं दयूस उन माण्हू खे चऊं, दयूस उनखे चऊं जेको कमकार न करे, जेको माण्हू बेहिमत बिठो वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे उम्मत में दयूस उहो आहे जंहिंजे माउ ऐं भेण वटि गैर माण्हू जंहिंजे घरे अचींदा वञे, जंहिंजे माउ ऐं भेण में पर्दो न वे, हया न वे, ग़ैरियत न वे, गैर माण्हू अचे। अल्लाह जे नबी चयो, उहो माण्हू मुंहिंजे उम्मत में दयूस आहे। उन माण्हू जी अल्लाह जे दरबार में का इबादत, का नेकी क़बूल न आहे। त पाण ग़ैरियत वारा बणो, अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण वारा कम करियूं, पंहिंजे गुनाहनि जी अल्लाह वटि माफ़ी घुरूं ऐं क़यामत जो ॾींहुं माण्हू सुहिणे इख़लाक़ जो वजह सां जन्नत में दाख़िल थींदा। जंहिं माण्हूअ जा सुहिणा इख़लाक़ हूंदा, उहो माण्हू इख़लाक़ जे मैदान में उतरियल हूंदा, उन माण्हू खे ऐलान थींदो के इख़लाक़ जी वजह सां ऐं माण्हू जन्नत जे अंदरि दाख़िल थी वञे। हे माण्हू जेको निमाज़ी आहे, निमाज़ पढ़े पियो, बद इख़लाक़ वे, निमाज़ पढ़े ज़बान मथे कंट्रोल न वे, निमाज़ पढ़े बेहयाई बुराई जा कम करे, इन माण्हू जी निमाज़ खे अल्लाह क़यामत जो ॾींहुं मीज़ान जे कांटे में इन जा अमल उते हाज़िर कीन थींदा, इन जा अमल तरंदा न। इन जी निमाज़ मशर जे मैदान में की पण कम न थींदी। इन जी नेकीअ खे अल्लाह ताला बर्बाद करे उन माण्हू बद इख़लाक़ खे जहन्नम जे अंदरि दाख़िल करे छॾियो। इस्लाम में माण्हू आया, तौहीद में माण्हू आया, त कीअं आया? माण्हू मुस्लमान जा इख़लाक़ ॾिसी करे न आया कि मुस्लमान ॼाणियो उन जा इख़लाक़ कहिड़ा आहिनि, मुस्लमान ॼाणियो उन जूं आदतूं कहिड़ियूं आहिनि, उन जे ज़बान मथे कंट्रोल आहे, उन जूं अखीं जेको आई से दौड़ाइण, बुरी नज़र करणा बचियल हुई। जॾहिं मुस्लमान बैतुल मुक़द्दस आज़ाद थियो थे, आज़ाद करण विया थे, मुसलमाननि जो जवाननि जो काफ़िलो निकिरियो, तॾहिं यहूदीअ जूं फ़ाहिशा औरतूं उन लाइ हार सिंगार करे उथियूं हुयूं। उन औरतें चयो त ऐं जवान ऐं फ़लस्तीन में दाख़िल थिया आहियो, असां ॾांहुं न्यारो, असीं ख़ूबसूरत हुयूं। तॾहिं हू जवान हुआ, उन जो त असांजे पाक कलाम अल्लाह जे ऐं असांजे पैगंबर जो हुकुम आहे, मोमिनो आनियूं नज़रूं जेको झुकियूं करे ने हेठि करे ने हलो, ऐं नज़रूं आनियूं झुकायो। असां मोमिने मोमिनिया जी मिड़ी जो हुकुम आहे के आनियूं नज़रूं झुकाए करे ने हेठि हलो ऐं घेरे साम्हूं न न्यारियो। असांजे पैगंबर जो फरमान आहे, असीं उन जॻह मथे हुआसीं, असां मथां उहो दौर गुज़रियो जॾहिं पैगंबर न आयो तॾहिं असीं बद इख़लाक़ हुआसीं, पर इस्लाम आयो तॾहिं असीं पक्का ऐं सचा निमाज़ी इख़लाक़ वारा बणी वियासीं। मुसलमान जॾहिं हिजरत करे ऐं हबश खे विया, तॾहिं निजासी बादशाह उन माण्हूअ खे पुछियो तई कीअं आया आहियो? तॾहिं चयोसीं हिजरत जा सतायल आहियूं, मके जे ज़ाल में असांखे तंग करे ऐं असांखे रवाना कयां, हिजरत करे हबश में आया आहियूं। जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो सॻो भाउ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काकाई,
निजासी शाह ईसाई जो असां मां बादशाह तंहिंखे चए ऐं बादशाह असीं मके में जा निकिरा आहियूं असांजे हालत कना तोखे वाक़िफ़ करियूं असांजी हालत जेको हुई हज़रत जाफ़र चवनि असांजी हालत अहिड़ी हुई जे इस्लाम आयो न हो पैगंबर असां वटि आयो न हो ऐं बादशाह असीं मुर्दार खेंदा हुआसीं ऐं बादशाह असीं क़त्ल आम कंदासीं माण्हूअ खे मारे विझंदा हुआसीं ऐं बादशाह असीं व्याज खेंदा हुआसीं ऐं बादशाह असीं छोकरियूं जीरियूं दफ़न कंदा हुआसीं क़ुरान जो वज़ल मौदतो सोए क़यामत जो ॾींहुं उन नियाणीअ खे पुछियो वेंदो ऐं कहिड़े ॾोह करे मारे वियूं हुयूं जीअं गुज़िरियल प्रोग्राम घणे ॾींहं मथे तंहिं में आखे चयो हो त मुंहिंजा अज़ीज़ो बिरादरो मुस्लमानो ऐं इन जॻह मथे वेहण वारा ऐं इन जमात प्रोग्राम में अचण वारा आगे चयो त मके वारा दफ़न जीरियूं कंदा हुआ पोइ क़यामत जो उन खे पुछे वेंदो ऐं कहिड़े ॾोह में कहिड़े गुनाह में आने माइटरे आखे मारियो हो ऐं असांजूं नियाणियूं जेको घर में 30 ने 40 वरे जूं वेठियूं आहिनि इन्ही नियाणीअ खे पुछे में अचींदो ऐं कहिड़े गुनाह जे सबब ऐं घरे में अञा माइतरा खे विहारे न वेठा हुआ असीं कमाइण लाइ विहारे वेठा आहियूं जेकॾहिं छोकिरी जो निकाह करे ॾिनो त छोकिरा अॼु ज़माने जा था वन साइड वार बनाइण फिरे पिया बाज़ारियुनि जे अंदरि हुए नियाणियूं घर में हुए त असांखे दुआई करे ॾी असांजो इरादो इहे दुआई कराई बेकसूर बेगुनाह नियाणियूं घरनि जे अंदरि वेठा आहियूं बाक़ी गहरीअ तरफ़ थी थिए बाक़ी शर्म में हया नथो थिए पा मुस्लमान पंहिंजूं नेकियूं क़बूल कीअं थींदियूं पंहिंजी निमाज़ अल्लाह जे दरबार में क़बूल कीअं थींदी पंहिंजूं दुआऊं क़बूल कीअं थींदियूं जेको पाण मुस्लमान था उहो ज़ुल्बेत साबिअ जो वाक़ियो अचे थो वॾा वॾा सावा बदन मथे शिकल पण अहिड़ी हुई कारी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ए साबी तूं निकाह नथो करी चे मूं जहिड़े इंसान खे मदीनतुल मुनव्वरा में केरु पसंदि कंदो मदीने जूं औरतूं अंसार जूं मूंखे भला पसंदि कंदियूं मूं जहिड़ो बुछड़ो मदीने में कोई न आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके पीउ वटि पैगाम हलाए ऐं उनखे चिठी लिखी ॾिनई त वञ फलाणे माण्हू खे चिठी ॾिजे फलाणे माण्हू खे चए तूं वञ तुंहिंजी नियाणी जेकॾहिं निकाह कंदी हुई त रिश्तो आयो आहे जे तूं निकाह करे जाऊं निकाह कंदो त पर मदीने में मूंखे केरु ॾींदो संग ॾियण लाइ करे मूंखे कोई तयारु न आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम चिठी खणी पीउ हुन धीअ खे चई त इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू भेरो वञी पियो साबी चिठी आवई ॾिने हुन औरत खे चए त हू माण्हू आहे हुन सां तूं निकाह कंदीअ पहिरीं चइण जे पैगंबर इस्लाम जो मोकिलियल आहे अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आयो आहे माण्हू जॾहिं ॾेखारे तॾहिं चए खूबसूरत औरत हुई जे न सां कीअं निकाह करियां तॾहिं पीउ चए त इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोकिलियल आहे ऐं पैगाम हुन जो आयो आहे मूंखे त हुन पीउ जो पसंदि नथो अचे तूं निकाह कंदीअ कीअं न साईं तॾहिं चवंदा मुंहिंजा पीउ ऐं मुंहिंजा वालिद मोहतरम जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई माण्हू पैगाम ॾेई मोकिलियल आहे त मूंखे ई त माण्हू पसंदि आहे हिन सां निकाह करियां इमाम काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वियो निकाह जो पैगाम मिली वियो औरत हा कई पैगंबर जे दरबार में वियो तेसियां जंगे औद जो नारो लॻो कुफर इस्लाम जी वॾी मदीने में ऐलान थियो मदीने में पड़ो ॾिनी में आयो त कुफर इस्लाम जो वॾो गंभीर मुक़ाबिलो आहे ऐं मुस्लमान साम्हूं वॾी जंग आहे जे वञी शादीअ जा कपिड़ा गिनी बाज़ार में वञी पियो शादीअ जा कपिड़ा पियो कढाए निकाह जी तयारी आहे तंहिं भेरो जंग जो ऐलान थियो दौड़ी वञी घोड़े मथे चढ़ी मैदान औद में वञी अल्लाह जे राह में वड़ी शहीद थी तारीख़ पढ़ो मुस्लमान जी
शहीद थी वियो साहबा किराम जो दस्तूर हूंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त मैदान जॾहिं जंग ख़तम थी वेंदी मैदान में आटो ॾींदा फेरो ॾींदा हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पण धक लॻो ज़ख़्मी ॾंद भली विया ॾंदे चौक जा ॾंद शहीद थी विया साहबा खणी आयो माण्हू चई नवलो माण्हू आहे आयो जंग में शहीद थी वियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजो जुल बेज़ नओं मुसलमान है साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन के चए अल्लाह इनके इन निकाह जो पैगाम ॾिनो इनजी निकाह न थी शादी जी तैयारी हुई मैदान जंग में शहीद थी वियो अल्लाह ताला इनके शादी जो दर्जो ॾेई जन्नत में दाख़िल करे अल्लाह ताला बेशतनी हुरैं जे हवाले कयो तो मुसलमानो सच्ची तौबा करो पिण जे गुनाह जी माफ़ी करो ऐं सुहिणा इखलाक बनायो नमाज़ 5 वक़्त अल्लाह जे घर में अची क़ाइम करो ऐं गैरतमंद बनो गैरत करो पर्दो जेकॾहिं मर्द ऐं औरतें जे अंदरि नथो वे औरतूं बाज़ार जे अंदरि ईअं घुमे ऐं पंहिंजे घरे गैर माण्हूअ ऐं नामोर माण्हू अचे त इन इहा हाल चाल पंहिंजो जेकॾहिं हूंदो त पंहिंजी का इबादत का नेकी पंहिंजो कोई अल्लाह वटि मुशर जे मैदान में उज़र कीन अंदरि पंहिंजी दुआ क़बूल न थी दुआऊं पंहिंजूं अल्लाह जा बाना मुल्क ला इलाके ला दुआऊं घुरे पिया इमाम हरम 5 वक़्त दुआ घुरे पियो अल्लाह जी आओ अल्लाह वटि आओदारी करे पियो त रब्बे करीम ऐं अल्लाह आलिमुल गैब सारी दुनिया जे मुसलमाने खे अमन जा ॾींहं ॾेखार इमाम हरम सारी दुनिया जी मोह जेको आहे काबतुल्लाह ॾांहुं आहे त आहे असांजा रब करीम उन जगह के आबाद रख उन जगह मथे जो दुआ घुरंदड़ आहे उन खे आबाद रख इंशा अल्लाह उहा जगह आबाद रहंदी ऐं पंहिंजूं दुआऊं पंहिंजे हक़ में उन्हीं जूं दुआऊं क़बूल थींदियूं पाण जंगल ऐं बयाबान में हिते वेठा आहियूं हिते दुआऊं घुरूं त अल्लाह ताला पंहिंजी दुआ खे पण क़बूल फरमाईंदो अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह पाण खे गैरतमंद बनाए सच्चा सखी इंसान सच्चा ऐं पका निमाज़ी बनाए अल्लाह रब्बिल आलमीन बुरे इखलाक कना बद इखलाक कना बचाए अल्लाह इन्हीं मौसम में बच्चे जी इल्म में अल्लाह वधारो करे अल्लाह इन उस्ताद के चंग भलाई तंदुरुस्ती अता करे इन जे इल्म में अल्लाह ताला बरकत अता फरमाए अल्लाह इन जगह के कायम दायम रखे अल्लाह इन निंदड़े मदरसे के इन मस्जिद के आबाद करे जिकी मूं चो तंहिं आंखे मूंखे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जियारत इस्लाम अल्लाह जी दीन मते जियारे ऐं जॾहिं पाण खे मौत ॾे पंहिंजो ॾाढाणो थिए हिन दुनिया मां जॾहिं पंहिंजो मौत अचे तॾहिं कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजो ॾाढाणो थिए आमीन सुमा आमीन वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।